अफगान तालिबान के धोखे के वधीक बर्दाश्त न कबो। अफगान तालिबान पंहिंजे अंजाम जो हिसाब ज़रूर रखनि। पाकिस्तान के आज़माइण उन्हनि लाइ महांगो साबित थींदो। कंहिं बि अॻूणे जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। बचाव बारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो सोशल मीडिया ते पैगाम। हुन चवणु आहे त बिरादर मुल्कनि जी दरख़्वास्त ते पाकिस्तान अमन लाइ ॻाल्हियूं शुरू कयूं, पर अफ़गान इख़्तियारनि जा ज़हर उगाशींदड़ बयान तालिबान जी बदनीयती वारी सोच खे ज़ाहिर कनि था। जेकॾहिं उहे जंग करणु चाहिनि था त दुनिया सभु ॾिसंदी। बदक़िस्मती सां तालिबान हुकूमत अफ़गानिस्तान खे ॿीहर तबाही ॾांहुं धिके रही आहे। असां वटि तालिबान खे वापसि गारनि में धिकण जी सलाहियत आहे। पाकिस्तान खे पंहिंजी पूरी ताक़त इस्तेमालु करण जी ज़रूरत नाहे। जेकॾहिं चाहियूं त तोरा बोरा जी शिकस्त जा मंज़र वरचाईंदासीं। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में इस्तंबुल में ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। पाकिस्तान जो अफ़गान दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रखण जो ऐलान। ॻाल्हियुनि जो अमल जोॻो हल न निकिरी सघियो। तालिबान सबूतनि बावजूदि सरहद पार दहशतगर्दी रोकण जी का ज़मानत न ॾिनी। इत्तलात वारे वज़ीर अतातार जो सोशल मीडिया ते पैगाम। हुन चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दनि ऐं संदनि हामियुनि खे ख़तमु करण लाइ कार्रवाइयूं जारी रखंदो। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में वज़ीर आज़म जे उम्मीदवार लाइ नालो फाइनल करे वरितो। आज़ाद कश्मीर जे क़ानून साज़ असेंबली में इन हाउस तब्दीली जे सिलसिले में पीपल्स पार्टी वज़ारत उज़्मा लाइ चौधरी यासीन जे नाले जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां चौधरी यासीन जे नाले जो ऐलान बि कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक़ ख़िलाफ़ बेइतमादी रिथ सुभाणे असेंबली सेक्रेटेरिएट में जमा कराई वेंदी। पीपीजी मरकज़ी तर्जुमान शाज़िया तामरी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी पुरअमन ऐं खुशहाल कश्मीर जो ख़्वाहिशमंद आहे। पीपी आज़ाद कश्मीर में इस्तेहकाम, तरक्की ऐं खुशहाली ॾिसणु चाहे थी। पीपल्स पार्टी कश्मीरी अवाम जे हर शोबे में ख़िदमत करण ते यकीन रखे थी। संदसि चवणु आहे त जमहूरियत जो मक़सदु रुॻो वोट न, पर अवाम खे इज़त भरी ज़िंदगी ॾियणु आहे। पीपल्स पार्टी औरतुनि, हारियुनि, मज़दूरनि समेत महरूम तबक़नि सां गॾु बीठल आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर पाक भारत जंग जो ज़िक्र करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर जी साराह 8 महीननि दौरान 8 जंगू रोकरायूं। जंगू रोकराइण सॼी दुनिया लाइ फ़ाइदेमंद आहे। एटमी जंग दौरान सूरतहाल हर तरफ़ पखिड़ंदी आहे। टैरिफ वापार ज़रिए जंगू रोकरायूं। ॿिन्ही मुल्कनि चयो त असांखे जंग विढ़ण ॾे। पाक भारत जंग दौरान 7 जहाज़ किराया विया। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम माण्हू आहिनि। अमेरिका लाइ जेको कुझु करे रहियो आहियां उन ते फ़ख्रु आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ॾखण कोरिया में कारोबारी माण्हुनि खे ख़िताब। चई अमेरिका कारोबार लाइ सॼी दुनिया लाइ अज़ीम मुल्क आहे। अमेरिका तरक़ी जी राह ते गामज़न आहे। परॾेही वज़ीर इसाक़ डार जो अल जज़ाइर हममुनसिब अहमद अताफ़ सां फ़ोन ते राबितो। पाकिस्तान ऐं अल जज़ाइर विच में ॿितरफ़े सहकार ते इत्मिनान जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि पारां गॾियल क़ौमुनि समेत आलमी फ़ॉर्म्स ते सहकार वधाइण ते इतफ़ाक़। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि लाॻापा वधीक मज़बूत बणाइण जो अज़्म वरिजायो।
ऐवान ज़राअत सिंध पारां टमाटा 80,000 मैट्रिक टन खंड ॿाहिरां घुराइण ते ॻणती जो इज़हार। शुगर इंडस्ट्री खे डी रेगुलेट करे हुकूमत खंड मामले ॿाहिरि निकिरी वञे। ऐवान ज़राअत जो मुतालबो सदर ऐवान ज़राअत डॉक्टर सैयद नदीम कमर जो चवणु आहे त हिन वक़्तु सिंध में कमल ऐं टमाटे जो फसल तयारु आहे। हाणे खंड ऐं टमाटा ॿाहिरां घुराइण आबादगारनि सां ज़्यादती आहे। मुल्क में बिना देरि ज़रई एमरजेंसी लागू कई वञे। चवणु आहे त कणिक जो अघु मुनासिब न मिलण सबबि आबादगार कणिक जी पोखी खां लवाए रहिया आहिनि। कणिक जो अघु 4,000 रुपया मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। कमनि जो अघु 600 रुपया फ़ी मण मुक़ररु करे 10 नवंबर ताईं शुगर मिल्स चालू कयूं वञनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत थींदड़ अदायगियुनि जे निज़ाम खे वधीक शफ़ाफ़ बणाए मुस्तहिक़ माण्हुनि जी इज़्ज़त नफ़्स जे तहफ़्फ़ुज़ लाइ सोलो निज़ाम आंदो वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो BISP चेयरपर्सन रुबीना ख़ालिद सां मुलाक़ात दौरान हिदायतूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत रक़म जी अदायगियुनि लाइ निज़ाम में जल्द वधीक बहितरी आंदी वेंदी। रुबीना ख़ालिद अॼु खां माण्हू सेनेटर ताज हैदर पुल इस्तेमालु करे सघनि था। सिंध हुकूमत पंहिंजा समूरा वाइदा पूरा करे रही आहे। शहरनि खे हर मुमकिन सहूलियत फ़राहम कई वेंदी। पहिरियां 10 ॾींहंनि ताईं ताज हैदर पुल खे वन वे तौरु हलायो वेंदो। जाम सादिक पुल खे ड्राहे नई पुल जी अॾावत कई वेंदी। येलो लाइन मंसूबो अवाम लाइ तारीख़ी रिलीफ जो कारण बणिजंदो। शहर में बसनि जा वधीक नवां रूट शुरू करे रहिया आहियूं। शाहराह भुट्टो जो तामीराती कमु तेज़ी सां जारी आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं शाहराह भुट्टो जो आख़िरी मरहलो दिसंबर में मुकमल थी वेंदो। दिसंबर खां पोइ शहर जी ट्रैफ़िक निज़ाम में निमाया बहितरी नज़र ईंदी। बरसात सबबि मुतासिर थियल रोडनि जी मरम्मत जो कमु जारी आहे। मेयर कराची ऐं मकानी खाते वारो वज़ीर पंहिंजी ज़िम्मेवारी भरपूर तरीक़े सां निभाए रहिया आहिनि। ही शहर असांजी पहिरीं तरजीह आहे। समूरे मुल्क मां माण्हू इलाज लाइ कराची अचनि था। औरतुनि लाइ पिंक स्कूटीज़ मुफ़्त फ़राहम कयूं पियूं वञनि। औरतुनि खे स्कूटीज़ हलाइण जी तरबियत बि ॾिनी पई वञे। शहरी ट्रैफ़िक क़ानून जी पाबंदी कनि। शहर में जारी मनसूबनि में वधीक वाध कई वेंदी। मज़ीद 500 इलेक्ट्रिक बसूं शामिल करण जो मनसूबो आहे। क्वींस पार्क अवाम जी सहूलियत लाइ बहाल कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जे विजन मूजिबि कराची लाइ तरक़ियाती स्कीमूं जारी आहिनि। PP चेयरमैन जो शहर जी इंफ्रास्ट्रक्चर लाइ ख़ासि हिदायतूं आहिनि। कराची में पीअण जे पाणी वारो मसइलो जल्द हल कयो वेंदो। बिलावल जी हिदायत ते पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो कयो आहे। ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में मुलाज़िमनि जूं पघारूं बहितर आहिनि। ई चालान वारे निज़ाम बाबति अवाम में सुजाॻी आणींदासीं। आगाही न हुजण सबबि ई वॾे वज़ीर पहिरियों चालान मुआफ़ करण जी ॻाल्हि कई। कराची जे इलाइक़े सुल्तानाबाद में क्वींस पार्क जी इफ़्तिताही तक़रीब खे मकानी खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो ख़िताब। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जामशोरो फेज़ मोहम्मद ॻोठ में गैस्ट्रो वबा सबबि फ़ौतगियुनि जो नोटिस। वॾे वज़ीर कमिश्नर हैदराबाद ऐं DC जामशोरो खां रिपोर्ट तलब करे वरिती। सैयद मुराद अली शाह जी मुतासिर इलाइक़नि में सख़्त निगरानी जारी रखण जी हिदायत। वॾे वज़ीर जी हिदायत ते सिहत खाते ऐं PPHI जूं टीमूं मुतासिर ॻोठ रवानियूं। ज़िले इंतिज़ामिया जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ फेज़ मोहम्मद में 105 मरीज़नि जो इलाज मुकमल कयो वियो। 85 मरीज़ शदीद गैस्ट्रो में मुब्तला आहिनि। 15 ॼणनि जी हालत ॻणती जोगी आहे। गैस्ट्रो वबा सबबि 6 ॼणा फौत थी चुका आहिनि। मुराद अली शाह चवे थो अवाम जी सिहत पहिरीं तरजीह आहे। कंहिं मुतासिर माण्हू खे इलाज खां महरूम न रखियो वञे। मुतासिर ॻोठ में फौरी तौर ते बि कैंप क़ाइमु कया वञनि। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो जी सदारत हेठि अस्पतालुनि जी एमरजेंसी सर्विसिस खे बहितर बणाइण बाबति
इजलास कतर अस्पताल जे एमरजेंसी सर्विसिस के आलमी मयारनि मूजिब अपग्रेड करण ते ॻाल्हियूं कयूं। कतर अस्पताल जी एमरजेंसी सर्विसिस मां 65 लख खां वधीक माण्हू फ़ाइदो हासिल कनि था। गुज़िरियल 9 महीननि में 3,34,000 खां वधीक मरीज़नि खे तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं। एमरजेंसी ऐं ICU सर्विसिस खे अपग्रेड करण वक़्त जी ज़रूरत आहे। इजलास के ब्रीफिंग सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो चवे थी कतर अस्पताल खे हिकु मॉडल अस्पताल बणायो वेंदो। तरबियती याफ़्ता डॉक्टरनि ऐं नर्सुनि जी दस्तियाबी खे हर वक़्तु यकीनी बणायो वेंदो। FCPS पास डॉक्टरनि खे भर्ती करे अस्पताल जी एमरजेंसी खे बहितर बणायो वञे। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जो सिविल अस्पताल जो हंगामी दौरो। चीफ सेक्रेटरी सिंध अस्पताल में डेंगी मरीज़नि जे इलाज जो जाइज़ो वरितो। आसिफ हैदर शाह जो सिविल अस्पताल में मख़सूस डेंगी वार्ड न हुजण ते नाराज़गी जो इज़हार। डेंगी मरीज़नि लाइ दवाऊं ऐं बेड्स जी फ़राहमी खे यकीनी बणाइण, सिविल अस्पताल में डेंगी वार्ड क़ाइमु करे तिबी सहूलियतूं वधीक बहितर बणाइण जी हिदायत। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि किफ़ायत शारी बाबति सिंध काबीना जी कमेटी जो इजलास। मुख़्तलिफ़ खातनि पारां सरकारी गाॾियुनि जी अलॉटमेंट ऐं अस्पताल इस्तेमाल बाबति तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। शर्जील इनाम मेमण चवे थो काबीना किफ़ायत शारी जे उसूलनि खे पंहिंजी पॉलिसी जी बुनियादी हिस्सो बणायो आहे। सरकारी गाॾियुनि जी ख़रीदारी, मरम्मत ऐं इस्तेमाल जे समूरनि मरहलनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वेंदो। जिन खातनि खे गाॾियुनि जी ज़रूरत आहे उन्हनि खे सहूलियत ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर जी हिदायतुनि मूजिब ख़ातनि खे ख़र्चनि में घटिताई, माली ज़ाब्ते जी अमलो यकीनी बणाइणो पवंदो। हर खाते जी मौजूदा गाॾियुनि जे अंग हालत ऐं ज़रूरत बाबति मुकमल रिपोर्ट पेश कई वञे। सरकारी गाॾियुनि जी ज़ाती इस्तेमाल ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। समूरनि गाॾियुनि जो डिजिटल रिकॉर्ड तयारु कयो वञे।